खां अकबर दिलवानी की रिपोर्ट मुताबिक औरत समेत 4 जवाबदार गिरफ्तार। 3 भारतीय गुटखा फ्राहम कंदड़ जवाबदार गिरफ्तार। इंडियन गुटखे जा 11,150 पैकेट गुटखा मावा जा 200 पैकेट ऐं 2 पैकिंग मशीनियूं, हिक कल्टस कार ऐं सुजुकी पिकअप बरामद। एसएसपी ठट्टो डॉक्टर मोहम्मद इमरान खान जी हुक्म ते आईजी सिंध गुलाम नबी मेमून ऐं डीआईजी हैदराबाद रेंज तारिक रज़ाक धारेजो जे हिदायतुनि ते ठट्टो पुलिस पारां मुनशियात फ़रोशनि ऐं ॾोहनि जे आदि ॾोहारियुनि गुटखा मेनपुड़ियुनि जे दुकाननि ते छापा हया विया हुआ। इश्तिहारी जवाबदारनि ख़िलाफ़ क्रैकडाउन। एसएसपी ठट्टो जे हुक्म ते एसएचओ थाणो धाबे जी इंस्पेक्टर मुबीन परयाड़ पंहिंजे स्टाफ सां गॾु नेशनल हाईवे कराची खां ठट्टे रोड ते कामयाब कार्रवाई करे अब्दुल वाहिद ख़ासकिली खे सुजुकी पिकअप नंबर LB 9482 समेत गिरफ्तार करे गुटखा मावा पैकिंग करण वारी मशीन 200 बोतलूं गुटखा मावा बरामद। मुसम्मद ज़रीना ख़ासकिली, मोहम्मद शुएब ख़ासकिली, मोहम्मद ज़ोएब ख़ासकिली खे भारतीय गुटखे जी 11,150 पैकेटनि समेत गिरफ्तार कयो। भारतीय गुटखा सप्लाई करण जी कोशिश नाकाम बणाई वई आहे। दाबे जी थाणे ते पुलिस सुजुकी पिकअप ऐं कल्टस कार्स खे तहवील में वठी जवाबदारनि ख़िलाफ़ धार केस दाख़िल करे छॾिया आहिनि।